नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं। SSP आसिफ बुगियो बदिली, उन जी जगह ते नयो SSP मोहम्मद कलीम मलिक मुक़रर थियण ते हाला जी अवाम में ख़ुशी जी लहर। SSP आसिफ अहमद बुगियो जी बदिली ते हाला जे शहरनि पारां शहर में मिठाइयूं विरायूं वयूं। बहितरीन कमु कयो आहे। ऐं सम्झां थो त ज़िले मटियारीअ में जॾहिं खां ही SP मुक़ररु कयो वियो आसिफ अहमद बुगियो, जुआ जा अॾा ऐं मंशात जा अॾा, फहाशी जा अॾा, बेडकीअ जो कारोबार, सभु जेके बि बुरायूं समाजी बुरायूं आहिनि उन्हनि जी मंथली वठी उहे तमामु उरूज ते पहुची चुकियूं आहिनि। ऐं माण्हुनि जा एहतिजाज मीडिया उनखे हाईलाइट कयो, तमामु घणो प्रोग्राम हलिया, उन बावजूदि हिनखे एॾी सियासी पुठ भराई हुई जो ही SSP असां ॾे मुसलत रहियो। 3 साल ही मटियारी ज़िले खे खाईंदो रहियो ऐं हींअर ताज़ी हिन जी वीडियो जेका आई, जंहिंमें मीडिया ते आई, जंहिंमें 15 लख रुपया ही वठे पियो त मंशात जूं गाॾियूं जेके बि आहिनि उहे हितां गुज़ारींदो। हाणे अहिड़े SSP जो हिते को कमु ई कोन्हे, जवाज़ ई कोन्हे त माना मटियारी ज़िले खे हरू भरू हथ सां वठी मटियारी ज़िले खे अहिड़ा करप्ट ऑफिसर ॾिना विया। हर डिपार्टमेंट जो हूअं त हाल ख़राबु आहे, पर पुलिस जेको इदारो आहे, ऐं सम्झां थो त अहम किरदारु अदा करे थो मुआशिरे में, उन जो हथ सां बेड़ो ॿोड़ियो वियो आहे। ऐं तमामु ख़ुशी, असांजे लाइ त ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ही SSP वियो, आसिफ अहमद बुगियो वियो। नओं जेको SSP आयो आहे, कलीम मलिक चवंदा आयो आहे, असांखे उमेदु आहे त शहर जा जेके बि मसइला आहिनि उहे हल कंदो। मंशात जा अॾा, जुआ जा अॾा, फहाशी जा अॾा जेके बि आहिनि हलनि पिया, मुसलसिल हलनि पिया, उहे ख़तमु थींदा। ऐं असांजा जेके पाड़े जो असांजो जेको मसइलो आहे उन में बि SSP धुर बणियल हो। असांजो ॿाहिरि ते मसइलो हले पियो, उन ते SSP बिल्कुलु धुर बणियल हो, हिकिड़ी धुर बणियल हो। असांखे हिन मां SSP मां इहा उमेदु आहे त हू घटि में घटि इम्पार्शल हूंदो, असांजी धुर न पर इम्पार्शल हूंदो, मतिलबु ॿ तरफ़ो ई हूंदो। हू ईमानदारीअ सां इन केस खे सम्झूता अॻिते वधाईंदो। ऐं असांखे उमेदु आहे त असांजा जेके दोस्त गुम आहिनि, जेके खंभिया विया आहिनि, अगवा थी विया आहिनि, उन्हनि जी जल्द बाज़ियाबी थींदी। नए SSP मां असांजी घणियूं उमेदूं आहिनि, पर जेको मंशात तमामु घणी उरूज ते पहुची चुकी आहे। असीं सम्झूं था त मंशात जा अॾा आहे सभु ख़तमु कराए वरी जेको असांजे अमुन जो पखी उॾामी वियो आहे उहो वापसि अमुन बहाल थींदो। इनशाला असांखे तमामु घणियूं उमेदूं आहिनि। साईं, असां पहिरीं मदीने वारे जो शुक्र अदा कंदासीं जंहिंजे सदिके असांजो हीउ कमु थियो आहे। असां वॾी ख़ुशी जी लहर आई आहे मटियारी ज़िले में। असीं ॾाढा ख़ुशि थिया आहियूं, मिठाइयूं विरायूं अथऊं। SP बदिली थियो आहे, आसिफ बुगिया जी बदिली थी आहे, उन जे करे असीं ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। ऐं ॿियो जेको हीउ SP आयो आहे, असीं हिन मां उमेदु रखूं था जेके बि मटियारी ज़िले में 2 नंबर जा कम हलंदा उहे बंदि कराईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।